पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कयूं था। अॼु असां सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जे अॻूणे चेयरमैन डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जी यादि में ताज़ियती ही मेड़ाको सॼो आहे ऐं डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब जो जेके बि अदबी इल्मी ऐं तहक़ीक़ जे हवाले सां ख़िदमतूं आहिनि उहे वक़्त जी तारीख़ में हमेशह यादि कयूं वेंदियूं ऐं अलाना साहब जो जेको दौरु सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे में गुज़रियो उन दौर खे सुनहरी दौरु करे कोठियो वञे थो ऐं उन दौर में के रिथाऊं अहिड़ियूं शुरू थियूं जेके हिन इदारे जूं अहम रिथाऊं आहिनि जिन जो जॾहिं बुनियादु पियो त इदारे बाक़ाइदा तहक़ीक़ खे ऐं इल्मी अदबी सरगर्मियुनि खे हथी वठराई। जीअं त मूं अव्हांखे ॿुधायो त अलाना साहब तमामु घणा जाखोड़ी ऐं ॿोलीअ सां मुहबत करण वारा ऐं पंहिंजे कम सां तमामु घणा सचा हुआ। इन करे हुननि जो हिकिड़ो ख़्वाबु हुयो त हिन इल्मी अदबी इदारे खे कंहिं तौर ते उरूज ते पहुचाइजे। संदन दौर में कहिड़ियूं ख़ासि रिथाऊं हुयूं जिन ते कमु कयो वियो। सिंधी इंसाइक्लोपीडिया जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कयूं त असां वटि डिक्शनरी बोर्ड ऐं जेको इंसाइक्लोपीडिया जो कमु आहे उहो इंतिहाई अहम कमु आहे ऐं इहो बि डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब जी सरपरस्तीअ में थींदो रहियो। दुनिया फ़ानी आहे ऐं ज़ाहिर आहे जेको इंसानु अॼु मौजूदु आहे उनखे सुभाणे वञिणो बि आहे, पर के नुक़सान एॾा गहरा हूंदा आहिनि जिन जी गहराईअ में जिन जे ॾुख में जेको असां तकलीफ़ जेका महसूसु कयूं था उहा साॻी तकलीफ़ आहे जंहिं मां संदन घर जा भाती गुज़री रहिया आहिनि ऐं असां संदन घर जे भातियुनि जे ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं, छो त हीउ ॾुखु सिर्फ़ु संदन घर जो ॾुखु न आहे पर हीउ सॼो सिंधी ॿोलीअ जो ॾुखु आहे ऐं सिंधी जेके बि अदब जे हवाले सां लाॻापियल उन्हनि सभिनी जो हिकु वॾो नुक़सानु आहे। प्रोग्राम जी जेका असां हिन रेफरेंस जी हीउ जेको असांजो ताज़ियती मेड़ाको आहे इन जी जेका असां शुरूआति कंदासीं अलाह जी बाबरकत नाले सां मां मोहतरम फैज़ मोहम्मद पताफ़ी साहब खे गुज़ारिश कंदसि त हू तिलावत कलाम पाक सां असांखे फैज़याब कनि। हिन अॼु जे मौक़े ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि, छो त हिननि डॉक्टर साहब खे वेझो खां ॾिठो ऐं उन्हनि सां वक़्तु गुज़ारियो। मूंखे गुज़ारिश कयां थी पंहिंजा वेझा रहंदड़ हुनजा कुलीग रहंदड़ ऐं हुनजे ख़ानदान जा सभई फ़र्द सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जा सभई उहे मुलाज़िम उहे सभई कमु करण वारा जिन डॉक्टर ग़ुलाम अली अलाना सां गॾु कमु कयो। हिन मौक़े ते सचपच त इहा ॾाढी ॾुख जी मतिलबु त मौक़ो बि आहे त असांजो तमामु वॾो आलम सिंधी ॿोलीअ जो, सिंधी अदब जो, सिंधी ॿोलीअ जी तारीख़ जो, सिंधी ॿोलीअ जी साइंस जेका लसानियात आहे उनजो माहिर उहो कुझु ॾींहं अॻु में असां खां विछड़ी वियो आहे। इहो विछोड़ो यकीनन न फ़क़ति असीं जेके हुनजे ख़ानदान लाइ आहे, न फ़क़ति हिते जेके असीं वेठा आहियूं उन्हनि लाइ आहे, पर सॼी सिंध लाइ इहो हिकिड़ो ॾुखो ईंदड़ विछोड़ो आहे। पर सॼी दुनिया में जिते जिते सिंधी रहनि था, जिते सिंधी पढ़नि था लिखनि था, उन्हनि सभिनी लाइ ई ॾुखो ईंदड़ आहे हिकिड़ो वाक़ियो। अॼु हिकिड़ी ॿी बि ख़बर पई आहे त प्रोफेसर साईं कलंदर शाह लकियाली उनजो बि लाॾाणो थी वियो, उहो बि वफ़ात करे वियो आहे। काफ़ी ॾींहंनि खां उहो बीमार हो त मुंहिंजे ख़्याल में त इहे सभई माण्हू ॿई एॾा वॾा माण्हू आहिनि
साईं कलंदर शाह जी पंहिंजी जेका सा आहे फील्ड आहे, छाकाणि त उहो न फ़क़ति अंग्रेज़ी डिपार्टमेंट जो उस्तादु रहियो, चेयरमैन रहियो ऐं सॼी ज़िंदगी ख़िदमतूं सरंजाम ॾिनई, पर गॾो गॾु ॿियूं ॿोलियूं, सिंधी ॿोलीअ खां सवाइ अंग्रेज़ी, फ़ारसी, अरबी ऐं ॿियूं बि ॿोलियूं जेके पाकिस्तान में ॻाल्हायूं ईंदड़ ॿोलियूं आहिनि, उन्हनि जो ॼाणू हो ऐं सॼी ज़िंदगी इल्मु अदब लाइ कमु कंदो रहियो, ख़िदमतूं सरंजाम ॾींदो रहियो ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जो मेंबर बि रहियो। बहरहाल अॼोको जेको ताज़ियती मेड़ाको आहे सो डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जे सिलसिले में आहे, जंहिंजो मुख़्तसिर तारफ़ इदारे जी सेक्रेटरी अदी शबनम गुल तव्हांखे कराए चुकी आहे। साईं अलाना साहिब जो मुख़्तसिर हूअं त हुनजे ख़ानदान जा माण्हू वेठा आहिनि, ॿिया प्रोफेसर वेठा आहिनि, साईं डॉक्टर काज़ी ख़ादम साहिबु वेठो आहे, साईं डॉक्टर फ़याज़ लतीफ़ साहिबु वेठो आहे, साईं इदरीस साहिबु वेठो आहे, जिन जो मतिलबु त वेझो हुनजो तलक रहियो, हुन सां जा गॾु रहिया मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, हुन जूं यादूं या इल्मी अदबी कम जेके गॾु कयूं, उन्हनि जो जेको अहवालु आहे सो यकीनन हुननि वटि हूंदो ऐं त हू मतिलबु त कीअं पंहिंजी ज़िंदगीअ जा ॾाका उहे चढ़ंदे पहुतो, छाकाणि त असां त हुनखे शुरूआती ॾाका त कोन ॾिसी सघियासीं। उमिरि जे हवाले सां हू असांखां इलाही, असीं हुनजे औलाद जे जेॾा आहियूं, हुनखां इंतिहाई न फ़क़ति उमिरि जे लिहाज़ सां पर सची पची असां इल्मी अदबी काठ जे हवाले सां बि सफ़ा नंढा ॿार आहियूं ऐं हू इलाही वॾो माण्हू हो। साईं डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जेको हुनजे ख़ानदान जा फ़र्द वेठा आहिनि, हुनजी अदी न्याणी वेठी आहे या जेके ॿिया वेझा वेठा आहिनि, हू जेको सो तड़ख्वाजा जहिड़े शहर ॻोठ में ॼाओ। तड़ख्वाजा हिकिड़ो अहिड़ो इलाइक़ो आहे जेको जाती जे पासे में हिकिड़ो ॻोठ आहे, सफ़ा ॻोठ आहे, जंहिंमें घणा सभई ख्वाजा जेके इस्माइली जमायत सां तलक रखनि था उहे रहनि था। पर उनजे पासे में अञा बि हिकिड़ो ॿियो ॻोठ हो जेको हिननि जो अबनि ॾाॾनि जो हो, जेको क़दीम ज़माने में हो, जेको असांखे तारीख़ में मिले थो, उहो आहे रड़ी। छाकाणि त रड़ी हिकिड़ो दरियाई बंदरगाह रहियो। रड़ी जंहिं लाइ चयो वेंदो त रड़ी टक न पड़ी, छाकाणि त उहो एॾो शाहूकार, एॾो वापारी मर्कज़ हो जंहिंजी का हद न हुई। उते इलाही ॿिया बि जेके से आलम अदीब पैदा थिया, उते वॾा वॾा वापारी पैदा थिया। उन रड़ीअ जे हवाले सां ॿियूं बि केतिरियूं यादाश्तूं आहिनि, पर पोइ जॾहिं उहो फिटो त उहे माण्हू घणा वरी तड़ख्वाजा में अची रहिया, छाकाणि तड़ख्वाजा जेको सो बि दरिया जो हिकिड़ो तड़ जेके तड़ चइजे, जितां माण्हू उकरनि, जितां माण्हू वञनि उते अची रहिया, उहो अञा ताईं मौजूदु आहे। साईं उते जाओ। मुंहिंजो मक़सदु इहो त उन ॿहिराड़ीअ जे ॻोठ मां, तड़ख्वाजा जहिड़े ॻोठ मां हिकिड़ो माण्हू उतां निकितो, उते पढ़ियो, उतां वरी शिफ्ट थी जॾहिं बठोरे आया उते पढ़ियो, या उनखां पोइ हुन जा सफ़ा वे, छाकाणि त गुरबत वारे माहौल में जनमु वठणु ऐं उन में पलिजणु, उन में पढ़णु, उनखां पोइ वरी बि पंहिंजे ई माइटनि वटि अचणु, टंडे मामा खान में अचणु, उते पढ़णु, उनखां पोइ वरी बि कराची या जेको सो वञी जेको सो ॿाहिरियनि मुल्कनि में पढ़णु। मुंहिंजे ख़्याल में इहा एॾी वॾी जदोजहद आहे, इहो एॾी वॾी जेको सो महिनत आहे, जेका असां सभिनी लाइ हिकिड़ो सबक़ु आहे। हीअ त अहिड़ो दौरु आहे जेको न फ़क़ति सोशल मीडिया जो दौरु आहे, पर जदीद साइंस जो दौरु आहे। माण्हू घर वेठे अलाए छा छा करे सघे थो। उन दौर में हुन माण्हूअ जेको कमु कयो आहे सो असां लाइ न फ़क़ति मिसाल आहे, पर असां लाइ हिकिड़ो सबक़ु बि आहे। हुन जेका PhD कई उहा बि लाड़ जी अदबी ऐं सकाफ़ती तारीख़ ते कई। असां जेकॾहिं ॾिसूं था त उन जी जेका थीसिस आहे उहा आहे त अदबी ऐं सकाफ़ती हवाले सां, पर गॾो गॾु ॼण त उन इलाइक़े जी हिकिड़ी मुख़्तसिर तारीख़ बि आहे।
जंहिंमें लाड़ यानी बदीन ठट्रो, उन में टंडो मोहम्मद ख़ान या हैदराबाद जा कुझु इलाइक़ा इहे सभु था अची वञनि। उन में जेको उन जा जेके तारीख़ी माग मकान ॾिना आहिनि, तारीख़ी हवाला ॾिना आहिनि, मुख़्तलिफ़ जंगियूं उन्हनि जो ज़िक्र कयो आहे, या जेको उनजी अदब जो लोक अदब जो ज़िक्र कयो आहे, या उनखां जदीद अदब जो ज़िक्र कयो आहे। जॾहिं PhD कई उन वक़्त जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जो जेको ज़िक्र कयो आहे, या रीतूं रस्मूं ऐं तॾहिं उते जा हुनर, उन जूं किरतूं, उन्हनि जो ज़िक्र कई आहे। उनखां अलावा गॾोगॾु उहो जेको माहौल खणी आयो आहे, जेको असांखे पेश कयो आहे, सो ॾाढो न फ़क़ति दिलचस्पु आहे, पर तारीख़ जो अहिड़ो हिकिड़ो सम्झो त बाब आहे जेको शायदि जेकॾहिं इहा PhD में न अचे हा त ईअं असां ताईं पेश न थी सघे, असां ईअं न पढ़ी सघूं हा। पर ॿोलीअ जो जेको लहजो आहे, लाड़ जी ॿोलीअ जो लहजो, उहो बि उन में मिले थो, ऐं उहो बि ॾाढे सफ़ा निज अंदाज़ सां मिले थो। असीं जेकॾहिं ॿोलियुनि जा लहजा ॿिए हंधि पढ़ूं था त उहे थोरो मतिलबु त मुख़्तलिफ़ अंदाज़ सां, पर हुन जेको उन में अंदाज़ पेश कयो त निज लाड़ी लहजो आहे। छाकाणि त सफ़ा लाड़ जे बि अहिड़े शहर में ॼाओ नुपनूं पैदा थियो जेको लाड़ जे बि सफ़ा लाड़ जे बि लाड़े में हो। इन जे करे उनजी ॿोली सफ़ा निज, ऐं हू महिनत करे उन PhD कई, न फ़क़ति PhD पर पोइ जेको हुन महिनत करे पहिरीं हाई स्कूल में उस्ताद थियो, ठठे हाई स्कूल में उस्ताद थियो, उते जेके हुनजा शागिर्द आहिनि उहे अॼु बि जॾहिं ज़िक्र कजे थो त हुनजी महिनत, हुनजी क़ाबिलियत, हुनजे पढ़ाइण जो अंदाज़, उनजो ईअं ज़िक्र कंदा आहिनि, अहिड़ी दिलचस्पीअ सां कंदा आहिनि जो माण्हू दंग रहिजी वेंदो आहे त अॼु खां जेको जंहिं माण्हूअ 50-60 साल जेके अॻु में पढ़िया, जंहिं माण्हूअ पढ़ायो, उनजो ईअं दिलचस्पीअ सां ज़िक्र कनि था, एॾे चाहत सां मोहबतनि सां ज़िक्र कनि था। इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। इहा उन माण्हूअ, उन शख़्स जी वॾाई आहे जंहिं उन्हनि जे ज़हननि ते उहे चिट चिटिया, उनखे इल्मी आबियारी कई। एसि ताईं जो उते रसूल पली जो बि उनजो शागिर्दु रहियो हाई स्कूल में, मतिलबु त अहिड़े क़िस्म जो उन तोड़े जो उनखां अॻु में साईं इब्राहिम जोयो बि उनजो हेडमास्टर थी रहियो, पर उहो अॻु में साईं मतिलबु त पोइ जो हो, लॻभॻि उहो दौरु साॻियो ई हो। उनखां पोइ वरी बि उहो लेक्चर थी, उनजो अचणु सिंधी शोबे में, सिंधी यूनिवर्सिटीअ में, ऐं वरी बि सिंधालाजीअ में असिस्टेंट मुक़ररु थियणु, लेक्चरर मुक़ररु थियणु, सिंधालाजीअ जहिड़े इदारे खे हिकिड़ो कारकुन थी ॿिनि कमरनि खां कीअं वधाइणु। जॾहिं सिंधी ॿोलीअ में लिस्टूं छपायो, उहा जेका जदोजहद हली, उन में जेको हुन कमु कयो, उन में जेके महिनत कई, उहा जेके लिस्टूं जेके उन ते सयूं वरितऊं, उन मुहिम में सफ़ा अॻियां हो। ऐं उन सिंधी पहिरीं ॿियो नालो पोइ अदबी संगत या उन सां बि शामिलु थिया, गॾिजी विया, त उहा जेका ॿोलीअ जी जदोजहद हुई उन में बि शामिलु थियो। पर उहा लिस्टूं जेके उन ते जेके सयूं वरितियूं, उन जे करे हू जेल में पियो, कुझु वक़्तु जेल में पियो। पर उहो छाजे लाइ? फ़क़ति उनजो मक़सदु ॿोली, सिंधी ॿोली ऐं उनजो तक़दुस। आउं सम्झां थो त जेको डॉक्टर अलाना साहिबु सिंधी ॿोलीअ जो फ़िदाई लिखंदो हो, सो न फ़क़ति उहो लिखण जी हद ताईं, पर हू वाक़ई सिंधी ॿोलीअ जो आशिक़ हो। हुन जेके असांखे जिन जिन मैदाननि में किताब ॾिना, जेका तहक़ीक़ कई, उहा बि जदीद अंदाज़ सां आहे। उन अंदाज़ सां अॻु में तोड़े जो अॻु में बि ॿियनि आलिमनि सिंधी ॿोलीअ ते तहक़ीक़ कई, तमामु सुठे नमूने सां कई, पर इन साइंसी अंदाज़ सां मतिलबु त असांखे पहिरियों दफ़ो मिले थी। ऐं हुन जा जेके बि किताब आहिनि, उनजा सिंधी नसर जी तारीख़ हुजे, सिंधी ॿोलीअ जी लिसानियात जे हवाले सूतियात हुजे, या अहिड़े क़िस्म जा जेके बि किताब आहिनि, उहे सचपच त मुख़्तलिफ़ रुखनि खां आहिनि। उहे हर हिक ते तहक़ीक़ करण जी ज़रूरत बि आहे। उन खां अलावा वॾी ॻाल्हि त हुन जेको उहो कमु लिखण पढ़ण जो शुरू कयो, उहो ज़िंदगीअ हालांकि माण्हू कंदा आहिनि, पोइ छॾे ॾींदा आहिनि, सुस्त थी वेंदा आहिनि,
पर हुन पंहिंजी आख़िरी ज़िंदगीअ ताईं उहो कंदो रहियो। असांखे ख़ुशी आहे त उहो असांजो हिते जो बल्कि सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जो चेयरमैन बि रहियो। सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ में जेके हुन ख़िदमतूं सरंजाम ॾिनियूं आहिनि उहे बि असां सभिनी जे अॻियां आहिनि। हुन जे दौर में जेको एनसाइक्लोपीडिया ते कमु थियो या ॿियो जेको अहिड़े क़िस्म जो कमु थियो उहो आउं सम्झां थो त हिकिड़ो बहितरीनु कमु आहे। ऐं हुन ख़ासि करे उन दौर में हीअ बि ॻाल्हि कई त ॿारनि जी ख़ासि करे ॿाराणू अदब उन जी वाबियारी कजे, छाकाणि त उहो बि ॾाढो हिकिड़ो अहम हिसो आहे, असांजी ज़रूरत बि आहे। उन खां पोइ करिकुलम जे हवाले सां बि उन तमामु घणो कयो। साईं इदरीस उन ते वधीक इदरीस जेतिरो वधीक उन ते ॿुधाईंदो त उन उहा केतिरी कीअं कयो, शुरूआति कीअं कई। पर असां अॻु में हुन जा नाला पढ़ंदा रहियासीं, किताबनि में पढ़ंदा रहियासीं, छाकाणि त उहे किताब पढ़ियासीं, पोइ वरी बि शागिर्दनि खे पढ़ायासीं सही, प्राइमरी खां वठी हाई स्कूल खां वठी कॉलेजनि ताईं। पर सचपच त मूं साईं इदरीस वारनि सां जॾहिं कुझु वक़्तु कमु गॾु कयो उन करिकुलम जी कमेटीअ में, त आउं दंग रहिजी वियुसि त हू माण्हू कीअं कमु कंदो हो, उन शइ खे केॾो हू जेको सीरियस वठंदो हो, केॾो हुनखे सफ़ात गहराईअ सां वठंदो। का शइ जॾहिं मीटिंग में ईंदो हिकिड़ो त हू टाइम सां पहुचणु ऐं टाइम सां पहुची पंहिंजे कम खे लॻी वञणु, ऐं जेका बि ॻाल्हि करणु सा पंहिंजे कम जी ॻाल्हि करणु। ऐं ॿियो त मतिलबु त ॿी का ॻाल्हि त ॼण त हूंदी कोन हुई। उन हवाले सां पंहिंजे मीटिंग में न फ़क़ति हूअ करिकुलम ते जेके माण्हू कमु कंदा हुआ उन्हनि खां कमु वठंदो हो, पर उनखे ॼण त ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में कमु सेखारींदो पियो। हिकिड़े उस्ताद जो जेको हूंदो आहे पेशो हूंदो आहे, उहो बि ॼण त पंहिंजो लिखणु पढ़ाइण वारो कमु पियो कंदो हो। पर वॾी ॻाल्हि त जॾहिं आख़िरी दौर में जॾहिं बीमार थी पियो, तॾहिं घटि निकिरी सघंदो, तॾहिं असां मीटिंग कंदा हुआसीं ऐं उन हवाले सां कॾहिं कॾहिं वञिणो पवंदो। इदरीस जतो ई मूंखां वधीक वेंदो हो, छाकाणि त शाबस हुजेसि उहो साईं सां हुनजी वेझड़ाई बि वधीक रही। ऐं उहो जॾहिं उते वेंदो हो, आऊं बि, छाकाणि त असीं ॿई गॾिजी वेंदा हुआसीं, तॾहिं हूअ हर हिकु टॉपिक ते जेको बि मीटिंग हूंदी कम जे हवाले सां, को हीअ प्राइमरी सिंधी आहे, टियों आहे, चोथों आहे, पंजों आहे, जेको बि किताब आहिनि उन ते नोट्स लिखियो, ठाहियो, उनखे पिन करियो, अहिड़े सुठे नमूने सां वेठो हूंदो। माण्हू असां वेंदासीं, असां दंग रहिजी वेंदासीं। असां नौजवान सभई गॾिजी बि ईअं नथा करे सघूं, सभई गॾिजी बि असां नथा। हू माण्हू वेठो आहे हिकिड़ो सो बि अहिड़ी ईअं बीमार वेठो आहे जेको माना हाणे उथी बि घटि थो सघे ऐं वेठो आहे त बि एॾो वॾो कमु थो करे। त इहा मुंहिंजे ख़्याल में त इल्मु, ॿोली ऐं पंहिंजी क़ौम सां सचाई ऐं मोहबतनि जो हिकिड़ो आला मिसाल आहे। आउं इतफ़ाक़ सां अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटीअ में बि रहीसि। अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटीअ में आउं त रीजनल डायरेक्टर रहीसि, पर पोइ मूंखे ख़बर पई तमामु घणो पोइ त जॾहिं मुंहिंजी सिलेक्शन थी वई त कुझु मतिलबु त मसइला थिया। पोइ जॾहिं अलाना साहिबु, छाकाणि त तॾहिं VC कोन हो, VC ॿिया हुआ, पर पोइ जॾहिं साईं खां पुछियो वियो त हुन चयो त भई तव्हां जेको मेरिट ते फ़ैसिलो कयो उनखे ई रहणु ॾियो, उहो बहितरु थींदो। ऐं पोइ बहितरु अलहमदिल्ला उहो थियो बि सही, छाकाणि त जंहिं रीजन में आऊं 750-800 जी दाख़िला हुई, उहा तक़रीबन 13-14 हज़ार ताईं पहुती। ऐं न फ़क़ति उहा थी, पर ट्यूटर उहे बि तब्दील थिया, उहे बि जेके से कुझु चङा थी विया, जंहिंजे करे ऐं चङो कमु थियो। ऐं इहो बि चङो कमु थियो त सिंध जे कराची शहर खे छॾे बाक़ी जेके शहर हुआ उन्हनि में असांजी रीजन में एमफिल जी शुरूआति, सिंधीअ में एमफिल जी शुरूआति थी। ऐं असां वटि पोइ उहो एमफिल में छॾे वियो, वरी ॿियो थियो, पर कंप्लीट बि हिकु माण्हू वञी कई, उहो मंसूर थल हो। त ईअं जेका सा इहा हिकिड़ी बहितरी थी पई, हिकिड़ी चङाई थी पई, पर छाकाणि त उनजो बुनियादु रखणु डॉक्टर अलाना साहिबु हो। ऐं सिंधीअ में एमफिल कराइणु या सिंधीअ में कोर्स रखणु, निसाब मुक़ररु कराइणु, जेको उनजो निसाब आहे तोड़े जो टेक्स्ट बुक बोर्ड जी खे नज़र में रखी उनजे करिकुलम या ॿियो उन सभिनी खे मदेनज़र रखी ठाहियो वियो आहे। पर सची पची जेको ठाहियो वियो आहे उनजूं मश्कूं जेके आहिनि, हुनजो जेको उहो अमली कमु आहे, उहो जेकॾहिं असां ॾिसूं त असां वटि हीअं बि थियो त उन्हनि खे पढ़ी
जेके शागिर्द निकिता आहिनि से असांखे ख़ुशी आहे त चङनि भलनि स्कूलनि में पढ़ण वारनि खां बि सुठा आहियूं। जिन जेके पढ़नि था, जिन न पढ़ियो कापी कयूं उहे त वई छुटा, पर जिन महिनत कई आहे त उहो सॼो उन टेक्स्ट जो नतीजो आहे, उन महिनत जो नतीजो आहे। कैसेटूं सिंधीअ में भराए उहे कोर्सनि सां मोकिलणु ऐं त जीअं शागिर्द जेको फ़ासिलाती तइलीम उनजो भरपूर फ़ाइदो वठनि, इहो सॼो डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जो कमाल हो, उनजो कमु हो। पर आऊं जॾहिं मुख़्तलिफ़ कोर्स थिया, असांजी ट्रेनिंगूं थियूं अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटीअ में, असांजो हफ़्तनि जा हफ़्ता रहणु थियो उते। पर जॾहिं उते वियासीं त जेके बि सुठा इदारा उनजो जेकॾहिं बुनियादु रखियलु हो त जेके जदीद हवाले सां मूंखे ॾाढी हैरत थी त जेके माण्हू इलाही वॾियूं दावाऊं कंदड़ उहे जेके पाकिस्तान जा, उहे ॿियनि सूबनि जा, उहे असांजा न पर ॿियनि सूबनि जा बि वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं हाणे बि उहे मुख़्तलिफ़ हंधनि ते कनि था। पर सचपच हिन माण्हूअ उनजे निस्बत उहे बि वीसी रहिया, वाइस चांसलर रहिया या ॿियनि रजिस्ट्रार रहिया, पर उनजे निस्बत हिन माण्हूअ जेके उहे जदीद कम कया, जेके इदारनि जो मत बुनियादु रखियो, उहो ॾाढो कमाल जो हो। अॼु बि जेको उते कमु सिंधी जे हवाले सां थियल आहे या थिए थो त न फ़क़ति यूनिवर्सिटीअ जो तमामु वॾो जेको सो कमु कई, पर सिंधी जे हवाले सां डॉक्टर ग़ुलाम अली अलाना तमामु वॾो कमु कयो। ऐं उन हवाले सां यकीननि मूंखां सीनियर बि वेठा आहिनि जेके वधीक सम्झनि था, उनखे सुञाणंदा हूंदा, उनजो ख़ानदान आहे। पर आऊं मुख़्तसिर ई चवंदुसि त अलाना साहिबु न फ़क़ति इल्मु अदब में जेका महिनत कई उहा असां लाइ बेमिसाल आहे, पर जेको सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ में जेको अरसो रहियो उहो बि असां लाइ हिकिड़ो मिसाल आहे, उहो भरपूर आहे। असां हुन ते फ़ख़्रु करियूं था ऐं तोड़े जो हुनजो विछोड़ो ॾुखोईंदड़ बि आहे, पर असांखे गॾोगॾु इहो फ़ख़्रु आहे त हू असांजो न फ़क़ति लैंग्वेज अथॉरिटीअ जो या सिंधाला जी या ॿिया जेके इदारा उनजो सरबराह रहियो, पर जिते जिते रहियो उन पाण मञायो, उन मां सॼी सिंध फ़ाइदो वठे थी। सभ खां इहा वॾी ॻाल्हि आहे। तव्हांजी महिरबानी, तव्हां सभु पाण ते गॾु आहियूं ऐं इन ॾुख में यकीननि पाण सभई गॾु आहियूं। ऐं हीउ प्रोग्राम जेको आहे उहो पाण पंहिंजो सभिनी जो गॾियल आहे। ऐं वरी बि तव्हां जेके आया आहियो, ऐं शुक्रिया अदा करियां थो, तव्हांजी महिरबानी। डॉक्टर इंतिहाई सुहिणे नमूने उन्हनि दौरनि जे बारे में ॼाण ॾिनी। सभ खां पहिरीं जीअं त ही हिकु ताज़ेती मेड़ाको आहे त असां 1 मिंट जी ख़ामोशी इख़्तियार कंदासीं ऐं उन खां पोइ मोहतरम डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब, जंहिंखे मरून चवंदे तमामु घणो ॾुख थी रहियो आहे, बल्कि असां त चवंदासीं त हू असां गॾु हींअर मौजूदु आहिनि ऐं हमेशह संदन कमु ऐं संदन जज़्बो असांजी रहनुमाई कंदो रहंदो। जी बिल्कुलु। अॼु प्रोफेसर कलंदर शाह लकियारी जी दिलि खे ॾुखोईंदड़ ख़बर मिली। मुंहिंजा उस्ताद हुआ ऐं संदन इल्मी अदबी ख़िदमतूं कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहिनि। सभा जी तबियत ऐं फ़क़ीरी मिज़ाज रखंदड़ साईं कलंदर शाह लकियारी साहब अॼु असां सां मौजूदु न आहिनि, पर संदन यादूं, संदन रहनुमाई, संदन मोहबतूं हमेशह असां सां गॾु मौजूदु रहंदियूं। इहो ॿुधाईंदी हलां त अॼु डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहिब जा घर भाती संदन न्याणी डॉक्टर महमल ऐं वॾी न्याणी कनीज़ जी न्याणी सुंदुस ॾोटी करीमा ऐं डॉक्टर कैप्टन रहीम साहब ऐं संदन प्यारो ॾोहिटो रूमी
असां सां गॾु आहिनि। ऐं हिते मां इहो ज़िक्र ज़रूरु करणु चाहींदसि त कुझु अर्सो अॻु जॾहिं मां अलाना साहिब जे घर वियसि उन्हनि सां मुलाक़ात करणु, त घर जो रख रखाव संदन घरवारी सां जेका मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, जहिड़े नमूने हुननि आदर भाव कयो, जेके लफ़्ज़ हुननि ॻाल्हाया, या अलाना साहिब पाण बि जहिड़े नमूने, मां नंढी आहियां पर जहिड़े नमूने उन्हनि मूंसां ॻाल्हायो, मुंहिंजी रहनुमाई कई ऐं उन्हनि इज़त ॾिनी, मूंखे तमामु घणी ख़ुशी थी। ऐं इंसान जो कमु ऐं वॾो हुअणु यकीनी तौर ते अहमियत रखे थो, पर इंसान जो सुठो हुजणु, पंहिंजे घर भातियुनि सां मुहबत ऐं शफ़क़त ऐं उन्हनि जी बहितरीन परवरिश करणु, इहो हिकु इंतिहाई अहम कमु आहे जंहिंखे डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहिब सुहिणे नमूने निभायो। ऐं जहिड़े नमूने संदन हिकिड़ी धीउ 3 कलाक 4 कलाक साणनि गॾु रही, वरी ॿी धीउ, ऐं साॻिए तौर ते संदन न्याणनि या संदन पुटनि बि हुननि जी परघोर लधी इंतिहाई मुबारकबाद जा मुस्तहिक आहिनि। ऐं वाक़ई इल्मियत बि घराणो हर तरह सां क़ाबिल तहसीन, पंहिंजे रवैयनि में ऐं पंहिंजे अख़लाक में इंतिहाई क़ाबिल तहसीन आहे। हाणे मां गुज़ारिश कंदसि, मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि सिंधी ॿोलीअ जा नामियारा मुहक़िक़ मोहतरम फयाज़ लतीफ़ साहब, हुननि जा उहे असां सां वीचार वंडींदा त कहिड़े तरीक़े सां हुननि डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहिब खे ॾिठो ऐं हुननि जी कहिड़े तरीक़े सां हुननि सां ॻाल्हि ॿोल रही। ज़ाहिर आहे इहे यादूं आहिनि जेके हींअर असां माज़ी ॾांहुं वञी रहिया आहियूं ऐं माज़ी जा वर्क उथलाए रहिया आहियूं, त मां गुज़ारिश कंदसि मोहतरम फयाज़ लतीफ़ साहब खे तो पंहिंजा ख़्यालनि जो इज़हार कनि। को माण्हू मूं ॾिठो जहिड़ो चोॾींहं चंड, को माण्हू मूं ॾिठो जहिड़ो चोॾींहं चंड, हर कंहिं मुंद न मंड, हर का अखि न आड़े। अलाना साहिब ते असांजे सीनियर्स ॻाल्हायो आहे ऐं मुंहिंजी बि साईं सां न्याज़मंदी रही। घणो वेझड़ाई त न बि चइजे, पर जेतिरो कुझु प्रोग्रामनि में ख़ासि तौर ते लतीफ़ कॉन्फ्रेंस जेका भेटशाह ते थी उन्हनि में हिकु ॿ दफ़ो साईं सां, या कुझु ॿियनि कॉन्फ्रेंसिस में बि साईं सां मुंहिंजी क़राबत रही ऐं गुफ़्तगू रही। मूं जेके अलाना साहिब में ख़ूबियूं ॾिठियूं उहे इहे हुयूं त घटि वॾा माण्हू आहिनि जेके पंहिंजे जूनियर्स खे बि उहा मुहबत, इज़त, केयर, शफ़क़त ऐं मञता, वॾी ॻाल्हि आहे त मञता ॾाढो ॾुखियो मामिलो आहे। सीनियर्स असांजा इन मामले में घणा मुहतात बि हूंदा आहिनि ऐं उन ते राय ॾियण में काफ़ी जेको आहे रिज़र्व हूंदा आहिनि। पर मूं डॉक्टर अलाना साहिब जी ख़ूबी इहा ॾिठी त कॉन्फ्रेंसिस में बि जंहिं बि नौजवान जेको पेपर पढ़ंदो हो ऐं का डॉक्टर साहिब खे ॻाल्हि सुठी लॻंदी त बिना कंहिं हेज़िटेशन जे उन नौजवान जी न फ़क़ति पुठी ठपींदा हुआ। मूंखे यादि आहे त हिकिड़ी कॉन्फ्रेंस में मूं लतीफ़ साईं ते पेपर पढ़ियो, पेपर पढ़ी जीअं आउं लहां पियो त साईं मूंखे सॾु कयो ऐं अहिड़ी मुहबत, अहिड़ी मुंहिंजी अॻ में काई बि साईं सां जेको आहे बाज़ाब्ता मुलाक़ात या वेझड़ाई या तारुफ़ कोई कोन हुयो, सवाइ इल्मी अदबी हवाले सां। ज़रूरु मूंखे साईं चयो त आउं तव्हांजो पढ़ंदो रहियो आहियां, त इहा वॾी ॻाल्हि आहे त एॾो वॾो माण्हू थी करे असां जहिड़नि जेके जूनियर्स जे शुमार में अचूं था उन्हनि खे एप्रीशिएट करे, उनखे मुहबत ॾे ऐं ईअं मुख़्तलिफ़ मौक़नि ते साईं सां हिकिड़ी मुहबत ऐं शफ़क़त जो तालुक़ु रहियो। माण्हू ॼमंदा बि आहिनि, मरंदा बि आहिनि। जीअं मैडम चयो त मरहूम चवंदे ॾाढो ॾुखियो थो लॻे, ऐं चवां थो त मरहूम उहे हूंदा आहिनि जेके मामूली माण्हू हूंदा आहिनि। ग़ैर मामूली माण्हू मरंदा ई कोन्हनि। जेके अलाना साहिब जहिड़ा माण्हू हुजनि उहे मरंदा किथे आहिनि? उहे त असांजी दिलनि में रहंदा आहिनि, दिमाग़नि में रहंदा आहिनि। दिमाग़नि जूं दरियूं जेके खोलनि, रोशनी जेके फैलाईंदड़ हुजनि, उहे मरंदा किथे आहिनि? मरंदा त उहे आम ऐं रिवायती माण्हू आहिनि जेके मिटीअ में मिटी थी वेंदा आहिनि ऐं उनखां पोइ शायदि तॾे वारे ॾींहंनि ताईं उन्हनि जो ज़िक्र फ़िक्र रहंदो आहे। 5 ॾींहं उन खां पोइ उनजा अज़ीज़ या औलाद शायदि यादि रखंदी आहे। पर आउं सम्झां थो अलाना साहिब जहिड़े माण्हुनि खे त न फ़क़ति सिंध पर दुनिया जे कुंड कच्छ में जेके ॿोली ऐं ॿोली सां लाॻापियल कल्चर, तहज़ीब व तमदुन सां लाॻापियल जेके माण्हू आहिनि उहे सभु यादि कनि था। अलाना साहिब जे कम ऐं किरदार ते जेकॾहिं नज़र विझे थी
त सिंधी डिपार्टमेंट खां वठी, छाकाणि आउं डिपार्टमेंट में रहियो आहियां त तंहिं करे उतां इब्तिदा पियो कयां, त उते बि जेकॾहिं अलाना साहिब जेको कमु कयो आहे बुनियाद विधा आहिनि इल्मी ऐं अदबी हवाले सां, ख़ासि तौर ते सलेबस जे हवाले सां, जेके उनजा किताब हिन वक़्तु बि असांजे सलेबस में पढ़ाया था वञनि, ऐं उनखां पोइ ॿियनि इदारनि में हुनजो जेको किरदारु रहियो आहे, सिंधालाजी खे ॾिसिजे त उते बि जेकॾहिं वॾो रेफरेंस अचे थो त ॿ माण्हू आहिनि जंहिंजे दौर में हिकिड़ो भरपूर नमूने जो कमु थियो आहे, जिन मां अलाना साहिब सरे फ़हरिस्त आहे। हिते लैंग्वेज अथॉरिटी में जेकॾहिं ज़िक्र कजे थो त तव्हां पाण उनजो एतिराफ़ कयो त जेके बि प्रोजेक्ट्स आहिनि जिन मां वॾो ख़ासि तौर ते सिंधियाना वारो प्रोजेक्ट आहे, उहो बि उनजो इनिशिएटिव आहे त हू माण्हू, या ॾिसिजे जेको आहे सिंध यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर रहिया, अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर रहिया, त एॾनि इहदनि ऐं रुतबनि जे बावजूद बि हू माण्हू एॾो बातरतीब ऐं वॾी कमाल जी ॻाल्हि हुन में मूं ॾिठी त असां जेके 2.5 अखर पढ़ी ऐं पाण खे पंसारी था सॾायूं ऐं का बि होमवर्क करे मीटिंगुनि में नथा वञूं, मूं जॾहिं बि ॾिठो त हुन माण्हू जंहिं बि मीटिंग में आयो विथ होमवर्क कयो ऐं उहे सभु शयूं रिटन में हुन जूं हूंदियूं हुयूं, ऐं एॾो बातरतीब, एॾी उमिरि जे बावजूदि, एॾे तजुर्बे जे बावजूदि बि हुनजे अॻियां उहा डायरी रही, नोट्स रहिया ऐं बाज़ाब्ता हू कमु करे पियो अचे। त असां जहिड़े माण्हुनि उन मां सिखियो आहे, ऐं ही माण्हू न फ़क़ति इदारा साज़ हो पर शख़्सियत साज़ बि हुयो। खोड़ माण्हुनि अलाना साहिब खे ॾिसी उनजी पैरवी कंदे, उन मां सिखंदे पाण खे ठाहियो, ऐं नो डाउट असां सिंध में जेकॾहिं चंद माण्हू ॾिसंदासीं जन इदारा साज़ ऐं शख़्सियत सादी वारो किरदारु अदा कयो आहे, अलाना साहिब उन्हनि मां आहे। ॿोली हुजे, न फ़क़ति ॿोलीअ ते उनजो कमु आहे पर कल्चर ते हुनजो जेकॾहिं ॾिसिजे त उन ते कमु आहे, अदब ते कमु आहे, ॿोलीअ ते लतीफ़ियात ते कमु आहे, त घण रुखी हुनजी शख़्सियत आहे। ऐं हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जंहिं माण्हू पंहिंजी सॼी ज़िंदगी इल्मु अदब ऐं ख़ासि तौर ते सिंधी अदब ऐं ॿोलीअ जी तरवीज ऐं तरक़ी जे लाइ कमु कयो ऐं उहो पंहिंजो जेको आहे वक़्तु गुज़ारे चुका, हाणे असांजो फ़र्ज़ु आहे त असां हुनजे न फ़क़ति कम खे अॻिते वधायूं पर हुनजे नक्शे क़दम ते हली पंहिंजी ॿोली, पंहिंजी धरती ऐं हुन जहिड़े नमूने सां ज़िंदगी गुज़ारी। ऐं सम्झा थो हिकिड़ी मिसाली ऐं ग़ैर मामूली ज़िंदगी आहे, ऐं अहिड़ा घटि माण्हू हूंदा आहिनि जेके पोयां पंहिंजा स्टेप छॾे वञनि ऐं उन्हनि ते ॿिया हलनि। जोगीअड़ा जहान में, लतीफ़ साईं जे हिन ई शेर सां उनखे एंड कंदुसि त जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी ॿरी जिन ॿारी ऐं न जीअंदी उनरी। अवां दोस्तनि जी महिरबानी। जी, डॉक्टर फयाज़ लतीफ़ साहब ॾाढी सुठी ॻाल्हि कई त इदारे साज़ी जी त पंहिंजी अहमियत आहे पर जेका शख़्सियत साज़ी आहे हुनजी वॾी अहमियत आहे। मां जीअं हिते आयसि त मूंखे जहिड़े नमूने तमामु दिलि जे गहराई सां ख़ुशि आमदेद चई, हुननि जो फ़ोन आयो ऐं जहिड़े नमूने हुननि मूंसां ॻाल्हायो ऐं जहिड़े नमूने हुननि मुंहिंजी रहनुमाई कई त मुंहिंजी दिलि ॾाढी वॾी थी वई। ऐं मां अॼु ॾींहं ताईं उन्हनि जी लफ़्ज़नि जी ऐं लहजे जी जेका रोशनी आहे अॼु ॾींहं ताईं मां उनखे पंहिंजे अंदर में महसूसु कयां थी त जीअं जहिड़े, ऐं जेको हुननि सां असांजो कम जो राब्तो रहियो, जेको वर्किंग रिलेशन रहियो, उहो एॾो फ़ाल रहियो ऐं एॾो बाज़ाब्ते तौर ते उहो थींदो रहियो त कॾहिं बि हुननि कंहिं बि हवाले सां कम में का बि देरि न कई। वक़्त खां अॻे हू सभु शयूं तयारु करे फ़ोन कंदा हुआ ऐं चवंदा कंहिंखे मोकिलियो खणी वञनि। इहा वॾी ख़ूबी आहे। हाणे असां इहो सफ़र अॻिते वधायूं था। हाणे मां गुज़ारिश कंदसि जनाब मोहम्मद यूसुफ नूरारी साहब खे त उहो डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहिब जी शख़्सियत ऐं फ़न जे बारे में असां सां वीचार वंडनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼोकी हिन मेड़ाके जे अंदरि तमामु मुंहिंजा क़ाबिल एतिराम ऐं उस्ताद चवंदुसि सभिनी खे जेके सीनियर्स वेठा आहिनि ऐं असांजी मैडम ऐं सभई जेके हिते मौजूदु आहिनि ऐं साईं अलाना साहिब जा जेके घर जा भाती हिते वेठा आहिनि उन्हनि सभिनी खे ऐं हिन अज़ीम नंढड़ी ऐं अज़ीम हिन मेड़ाके जे अंदरि उन्हनि सभिनी खे सलाम पेश कंदुसि। ऐं आगाज़ कंदुसि शाह लतीफ़ जे इन्हनि लफ़्ज़नि सां त अॼु न ओताकनि में तालिब तंवारीन आदेसी उथी विया मड़ियूं मुंहुं मारीन जे जीअ खे जियारीन से लाहूती लॾे विया।
पर आऊं साईं जिन जी ॻाल्हि जे हवाले सां इहो ज़रूरु चवंदुसि त जेके अहिड़ा अज़ीम इंसान आहिनि, हीअ जॾहिं बैत मूं पढ़ियो पिए त बि सोचुमि पिए त उहे असां वटि मौजूदु आहिनि अॼु बि हिन उताक जे अंदरि उन्हनि जी मुख़्तलिफ़ उन शक्ल जे अंदरि। बहरहाल मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे मैडम सां राति गुफ़्तगू थी हुई, उन हवाले सां मूंखे हुकुम जेको कयो वियो सभिनी जे तरफ़ां सो इहो हो त हिकिड़ो उहो पहलू जेको असांजी कम्यूनिटी जे अंदरि डॉक्टर साहब जिन जूं ख़िदमतूं हुयूं उन्हनि खे जे लाइ ॿ चारि लफ़्ज़ जेका मुंहिंजी टुटी फुटी ज़बान आहे उन जे अंदरि तव्हांजे आॾो रखी करे तव्हांजे आॾो पेश करियां। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे जो साईं जी शख़्सियत जेका आहे उन जी अहम ख़ूबी ऐं साईं जी फैमिली हिते मौजूदु आहे, उन्हनि खे ख़बर आहे त असांजी कम्यूनिटी जे अंदरि आऊं जंहिं इदारे में कमु कयां थो साईं मोहम्मद अली खे बि ख़बर आहे, साईं वेठा आहिनि हिते, उन जो नालो आहे तरीक़ा बोर्ड, जेको आगा खान साहब जिन जो हिकिड़ो ख़ासि इदारो आहे ऐं उन इदारे जे अंदरि आऊं हिकिड़ो नंढड़ो मुलाज़िम आहियां ऐं नंढड़ो हिकिड़ो स्कॉलर आहियां। नालो मुंहिंजो स्कॉलर आहे, उन जे अंदरि तव्हां स्कॉलर चवां पियो, हालांकि आहियां कोन, पर साईं जी तमामु घणी न्याज़मंदी असां सां हूंदी हुई ऐं पंहिंजे बचनि वांगुरु उन्हनि सां वक़्तनि फ़वक़्तनि मुलाक़ातूं थींदियूं हुयूं। छाजे करे जो असांजो इदारो जेको आहे उन्हनि जी गिनाननि जे मथे वॾी रिसर्च हूंदी हुई ऐं साईं जो इहो दिलि वटां सब्जेक्ट हूंदो हो गिनान, उन करे असीं हमेशह साईं जे लह विचड़ में रहंदा हुआसीं। उन हवाले सां साईं जिन जूं इदारे जे हवाले सां ऐं असांजी कम्यूनिटी जे हवाले सां जेके लाॻापा हुआ उन हवाले सां आऊं आगाज़ कंदुसि उन मुलाक़ात सां जेका साईं जिन जी मुलाक़ात आगा खान साहब जिन सां थी उन वक़्तु जंहिं वक़्तु पाण अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी जे अंदरि वाइस चांसलर जे उहिदे ते फ़ाइज़ हुआ त पाण ॿुधाईंदा हुआ ऐं हिकिड़ी उन्हनि स्पीच बि कई। असां वटि तरीक़ेकार इहो हूंदो आहे जो उहे जेके स्पीचिस थींदियूं आहिनि उहे जमायत खाननि जे अंदरि थींदियूं आहिनि ऐं मूंखे यादि आहे साईं उहा मुबारक कॉलोनी जे जमायत खाने में स्पीच कई जंहिंमें आगा खान साहब जिन सां मुलाक़ात करे आया ऐं खेनि आगा खान साहब जिन हिदायत इहा ॾिनी त पाकिस्तान जे ॻोठनि ॻोठनि में तालीम खे आम करियो। पाकिस्तान जी तरक़ी ऐं ताज़गी जो राज़ जेको आहे उहो तालीम आहे ऐं तालीम खे आम करियो। पोइ मूंखे यादि आहे त उन्हनि चित्राल खां वठी सिंध ताईं हर इलाइक़े जे अंदरि जिते बि पहुची सघिया पिए ऐं अॼु बि जॾहिं असां चित्राल ऐं जीबी गिलगित बल्तिस्तान तरफ़ वेंदा आहियूं त अॼु बि उन्हनि जूं यादगिरियूं उते मौजूदु आहिनि जिते नंढनि ॻोठनि जे अंदरि जबलनि जे मथे पहाड़नि जे मथे जेके नंढा नंढा ॻोठ या माण्हू रहनि था उते उन्हनि उहे अज़ीम कमु कया। ऐं ॿी ॻाल्हि जेका आऊं अर्ज़ु करियां थो साईं जिन जे हवाले सां उहा साईं जिन जी जो ख़ुलूस सचाई ऐं उन्हनि जी वफ़ादारी। मिसाल जे तौर ते मोहतरम साईं मोहम्मद अली साहब जिन जेका साईं जिन जे बचपन जी एजुकेशन जी पूरी कहाणी ॿुधाई उन पूरी कहाणी जे अंदरि जेको हिकिड़ो जुमिलो आऊं अर्ज़ु थो करियां उहो इहो आहे जो जिन यानी वफ़ादारी जे हवाले सां जिन माण्हुनि जी साईं खे सपोर्ट रही पढ़ाई जे हवाले सां मिसाल जे तौर ते सुल्तान अली फ़िदाई या एतमादी मोहब अली इहो जेको बि घराणो आहे सुल्तान अली फ़िदाई जे लाइ साईं पंहिंजे उन किताब में बि लिखियो आहे त सुल्तान फ़िदाई जे पेरनि जी पणी ग़ुलाम अली अलाना। त ॿ लफ़्ज़ मूं ॾिठा साईं जी लिखत में ऐं साईं जे समूरनि किताबनि जे अंदरि त हिकु त साईं इहे ॿ जुमिला उन वक़्तु इस्तेमालु कया मूंखे सिर्फ़ु ॿिनि जायुनि ते नज़र आया। हिकु त जॾहिं सिंध जे लाइ लिखंदा हुआ त लिखंदा हुआ सिंधी ॿोली जो फ़िदाई, हिकिड़ो लफ़्ज़ मूंखे इहो मिलियो ऐं ॿियो वरी सुल्तान अली फ़िदाई जिन जा साईं जिन जे बकौलत मूं ते उन्हनि जा वॾा अहसान आहिनि उन्हनि जे लाइ उन्हनि लिखियो त सुल्तान अली फ़िदाई जे पेरनि जी पणी डॉक्टर ग़ुलाम अली अलाना। त इन्हनि चीज़ुनि में इहा ख़बर पई त उहे जेको सो उन्हनि जो अख़लाक़ ऐं उन्हनि जी सचाई ऐं अहसानमंदी जेका हुई उन जो को मिसाल ई कोन्हे। ॿी ॻाल्हि अर्ज़ु करियां आऊं गिनान शनासी जेको किताबु आहे जंहिंखां असीं सभई उस्ताद जेके वेठा आहिनि सभु आगाह आहिनि इहो किताबु लिखियो वियो ऐं उन किताब जे हवाले सां जॾहिं बि असांजूं मीटिंग्स थींदियूं हुयूं साईं जिन सां
त उन वक़्तु मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं असांखे ॿुधाईंदा हुआ, शेयर कंदा हुआ। हिकिड़ो मशहूरु वाक़ियो असांखे ॿुधायूं जेको उन्हनि जो हिस हाइनेस प्रिंस करीम आगा खान साहिब जिन सां सिंध जे अंदरि विज़िट थी। आगा खान साहिब जिन जूं सिंध में 2 वॾियूं विज़िट्स हुयूं, 1960 में ऐं 1964 में। 1960 जी जेका विज़िट हुई उहा ट्रेन जे ज़रिए, रेलगाॾी जे ज़रिए उन्हनि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जो दौरो कयो। ऐं जंहिं वक़्तु सेवण शरीफ़ ऐं सखर शिकारपुर इन दौरे ते विया पए त साईं जिन अक्सर इहा ॻाल्हि डिस्कस कंदा हुआ त जॾहिं सेवण शरीफ़ ट्रेन रुकी त आगा खान साहिब जिन मूंखां पुछियो त हीअ कहिड़ी स्टेशन आहे, त मूं खेनि अर्ज़ु कयो त साईं हीअ सेवण शरीफ़ जी स्टेशन आहे। त मूंखां वरी पुछऊं त सेवण शरीफ़ जी का ख़ासि ख़ूबी, त मूं अर्ज़ु कयो त साईं सेवण शरीफ़ जी ख़ासि ख़ूबी जेका आहे उहो असांजो अज़ीम सूफ़ी आहे शहबाज़ कलंदर। त साईं जिन मूंखां यानी आगा खान साहिब जिन मूंखे इहो फरमायो त कलंदर जे बारे में जेका तारीख़ आहे उनखे सिंध जे अंदरि केतिरो सही तरीक़े सां लिखियो वियो आहे, इहो अक्सर सवाल कंदा हुआ। त ऐं पोइ वरी हिकिड़ो जुमिलो इहो बि चवंदा हुआ त आगा खान साहिब जिन मूंखे इहो फरमायो त सिंध जी तारीख़ ते अञा बि तमामु घणो कमु करण जी ज़रूरत आहे। ऐं सम्झां थो जेतिरो इन बैत खे सम्झी सघियो आहियां त मुंहिंजे चवण मुताबिक़ जिन जिन शख़्सियतनि जे मथे इहो बैत ठहिकी करे अचे थो उन्हनि में जा हिकिड़ी शख़्सियत साईं गुलाम अली अलाना साहिब जिन जी हुई। खारे खेड़ाऊ मथे बिठे मोटिया, खारे खेड़ाऊ मथे बिठे मोटिया, सोतो कन न सोन जो वॾा विहाऊ, सामूंडी साऊ लंका रुपे आया। तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी।